सकरन रिपोर्ट राजकुमार रोड मूजिब सकरन सिंध में यूरिया बांड यथरादो खोट खिलाफ तहलको जिस्कम सकरन पारा मसूद शाह मोरडो मीर पर बरकत जलबानी की अगवानी में काज़ी सरफराज मेमन सकरन आरो एहतजाजी मुज़ारो करे धरनो हयो वियो। अगवान खिताब कंदे चयो आहे त सिंध समेत नवाबशाह में हथरादो बांड की खोट खिलाफ आबादगारन जो मुआशी तौर नुक़सान थी रहियो आहे। पोखियल फसल सड़ी रहिया आहिनि पर इंतजामिया नोटिस वठण लाइ तयार न आहे, जॾहिं त बेदी डीलर ब्लैक ते बांड विकिरो करे आबादगारन खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि, जॾहिं त सकरन इंतजामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि मुतालबो कयो आहे त सिंध समेत नवाबशाह मां बांड जी हथरादो खोट ख़त्म करे आबादगारन खे मुआशी तौर कंगाल करण खां बचायो वञे। उन मौक़े ते साईं ख़ैर मोहम्मद लाखो, सरमद जमाली, खादम सिंधी, अख्तर रिंद, फ़हीम खोखर, शरफुद्दीन ख़ासकली, देशी, SP चांडियो, मुजीब सिंधी ऐं ॿियनि शिरकत कई।